गरीबाबाद जीवनारियों चीक लेता इये किरी पैया पोड़ी चीक लेता इये किरी पैया जानो कहे गरीब जी खट भजी पैया ओ टिटड़ा ओ केती वन वन बुधायस जेका मुखे भाई आई न खैरा तुझे न रोज रोज जे मेणन को भाई चढ़ी वना तो वो बेहतर आ अरे हालत त दिस पांजी डकी थो पियो डकी इन खां भलो त तोखे खणा ई ना टिजड़ा कह जाए जा तोखे सदाई कम ई दुआया जदे मुंजो कम थो पए त तू ए तो वारो पी सदाई पुठी दीदा आयो सुठो नथा कयो दिलावर अदा माराए छॾ जा असां के चयुम न जेस ताईं इहा छोरी आहे न तेस ताईं इहो शरीफ़ रुठो ई रहंदो तू वॾो ही तू मूंखे सलाह ॾे त मां छा कयां बाबा असां जे राज जी हुजिया त वठी ॾियासां रिझाए छॾियासां पर छा कयां ॾींदा कोन बाबा हाणे रही खुई आई छोरी इहा बि मेणन जे मुंह में हिन जो पासो खणी अदा खुदा जे वास्ते हिन खे तबाह न कयो चई छा थी तुआरी समझ सोच वही काॾे भला जेकॾहिं तूं समझी थी न त पोइ हल त मां तोखे पंहिंजे घर छॾे हल अंदर छाड़े छॾियो हिन छोरी मुंहिंजो चरियो करे छॾियो अथसि अदा तूं नथो सम्झी थी कहिड़नि इल्ज़ामनि जे हेठां आहे अदा मां लख सही सघां थी पर हिन छोरी ते कख नथी सही सघां इहा हिकिड़ी अथम अखियुनि जे आॾो हाय हाय पुट लक्ष्मी हाय रे हाय सोहणा मुंहिंजा हकीम सच चुआ सियाणनि त निभागो सवा कोह ते पधरो लेटियो सेटियो सुतो पिया वॾी गिणती अथसि रोज़ीअ जी ओ छोरा जी जी हिकमत मां कुझु पिरायो बि अथव या रुको बस इएं पिया था ॻाल्हियूं कयो हाणे मां वेही तोसां कहिड़ा मां कूड़ हणां मां अलण त न आहियां जो पंहिंजी अमर सां कूड़ हणां त को बि हिकमत नथी अचेसि अचे थो को लेसा वारो फकी सागी अचे थो को मिर्गी वारो त उहा फकी ऐं केरु अचे थो को मलेरिया वारो न त इहो एलमेट न आहे जेको उहो कुपड़ी भरे ॾेसि थो उनखे शायद तव्हां ही शरीफ आयो न जी जी अवां के गरीबाबाद जीवनारियों मां शबाना आहियां ॾिठो त न हूंदव पर नालो ज़रूर ॿुधो हूंदव जी जी हुकुम कयो मूंखे तव्हां सां अज़रा बाबति कुझु ॻाल्हाइणो आहे जी हुकुम कयो अज़रा ॾे त ख़ैर आहे न मां बि संदसि ई इंतज़ार में आहियां मूंखे तो बाबति अज़रा सभु कुझु ॿुधायो आहे इन लाइ बेहिजाब थी थो ॻाल्हायां शरीफ़ त उन राति निकिरी वञो हा त बहितर थी हा छो त पचार साॻी पई हले त अज़रा कंहिंसां निकिरी वञण जे लाइ घर छॾियो हुयो पर खेसि उहो वठी न वियो प्यार ते तोहमतूं ऐं इल्ज़ाम पिया लॻनि इन खां चङो हुयो त तव्हां निकिरी वञो हा उन राति मूंसां हादसो थी पियो शायदि कुदरत खे मंज़ूर न हो कुदरत कुछ बियो थी चाहे पर जहिड़ो कर इहे न थिए हा छोरीअ ते इल्ज़ाम पिया लॻनि हू न सही सघंदी मरी वेंदी हो पर मां त संदसि इंतज़ार में आहियां कुझु सोचियो अथमि अञा आई कान्हे शायदि न अची सघे शरीफ़ हू पंहिंजे वस में नाहे पर हू सभाई जे वसा नाज़ण जे वसा तूं उनखे पंहिंजे वस कर हूअ तोखे चाहे थी न त मरी वेंदी ऐं थी सघे थो त ज़फ़र उनखे कंहिं ॾूराए हंधि परणाए छॾे जिते हुनजे हॾनि जी ख़बर बि न पवे मूंखे ईअं ई करणो पवंदो जेको मां करणु नथो चाहियां पर शायदि ईअं करणो पवंदो हेॾे हल न हरू भरू मूं ते शक न कंदो कर अरे मां तुंहिंजो दोस्त आहियां मां छो ॿुधाईंदोमांसि पर तूं जूं ॻाल्हियूं सॼो पाड़ो थो हिनखे अम्मा खे ॿुधाए त तूं कहिड़ा करतब थो ॾेखारे उन तुंहिंजी ज़बान खे बाहि लॻे जे मां कुझु चयो हुजे ख़बर आहे तुंहिंजे अफ़ालनि जी शरारती शिमर
नमूने बाजी तो करी हाथ से कारा मां के तो चढ़ाई। हाँ 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 इन मिस्कीन के छो तो धमकियूं दे पियो। पंहिंजा अफ़ाल सुधार पंहिंजा। मार पवई इन्हनि मवालिन मो कढी दुकान ते विहारियो तमाए। कुछ सुधर हीला हलाए त मन को 36 लखड़ू सुधरे पर न ओहोई नड़माऊ निकतल कुत्ते जो कुछ कोन सुधरंदे। ओ मां सुबह सुबह साण को झेड़े के पई थी छेड़ी जंग में जाई जा हर बरो पछरी छड़े ने गाल के चाणी चुकी प्यार तसी वणू को हिकमत दुकान जी खोलियो। बड़ी मर दवा खानू तुझे दवा खाने में सब गुंदियों भरियो। मां वरी केड़ो वडो हकीम असल दुकान ते मानू जो कटारियो टोकी न ते मरीज था अचन हर बरो पछरी छड़ दुकान जो खर्च ही कोन तो निकरे। हाँ साईं असां लाइ कुझु कान्हे बाक़ी खेचली लाइ खीसा भरिया पिया थी हीअं पोइ करकिना नोट कढी खेचली खे ॾे। अरे मां केॾो दोस्त आहे रुगो चुमाए 20 रुपया ॾे त मां ज़ैतून खावां मुंहिंजो 3 ॾींहं कोठी रूह थो कढे मूंखे ॾिनई ई 7 जा नोट खेचली खे कढी ॾिनई। बे भागा ॿियो रूह थी छा रूह पियो तो जो कढे। अमा रेड़ी वारो ट्रपियो पियो हुजे न हिकिड़ो चोराए मां थपू ऐं खसे वधई काथेड़े पर तू तो ओडी मल चाहे वठण वे तोखे केड़ी खबर। अरे ये ॻाल्हियूं न करे मूंखे सभु ख़बर आहे मूंखे अंदर में फट आहिनि ये जेको लिकी लिकी मिलो था न मां बि नोर मिले आगे तव्हांजे पोयों सीआईडी थो कयां तव्हांखे सभु कुझु जेको कुझु कयो था सभु कुझु ॾिसां थो। हाणे ॿुधा हाणे छा थो चई। ओ मरे हिन सोरो कूड़ थो ॻाल्हाए अल्ला दे मां केतिरा दफ़ा चवां त मूंखे कूड़ो न चवंदो कर मूंखे इन ॻाल्हि को नफ़रत वठंदी आहे। अरे जेकॾहिं मां कूड़ो आहियां त पुट गामू सचार तूं बि न आहे पहिरें नंबर जो कूड़ो आहे। कूड़ो आहे अंगो छे उसिरियो थो खाया उसिरियो खाई किसे कूड़ो आहे अरे गांव से घोड़ा रे गांव ओ गाड़ी राम कर ओ मां फड़ी बाबा अरे हे ने भागा ओ पाड़े फटे अरे हे पी तू मोड़े न तो ये करा भाई अम्मा ने मुखे ना अम्मा मुखे ना वो इंतजार में हूंदो छा कयां हू अलाए छा सम्झंदो छा कयां निकिरी थी पवां फासी वई आहियां फोन हुजे या त मैसेज करे छॾियांसि पर उहा बि अम्मी खसे छॾी आहे। अम्मी किथे आहे मोबाइल। कान्हे का मोबाइल गटर में उछलाए छॾियो। अम्मी मां अकेली आहियां कंहिंसां ॻाल्हायां बि न केॾो में आहियां छा कोन ॾींदी सही मोबाइल गरी या मरी पर तुंहिंजो निकरण ऐं ॻाल्हाइण सफ़ा बंद आहे। इहा मोई मोबाइल जहिड़ी धूती सॼो कम ई ख़राब कयो वेठी आहे। पर अम्मी नवे मोबाइल जो कहिड़ो ॾो मोबाइल जो छा आहे मथो छो खाधो अथई चयम न कोने त बस कोने सब कुछ साहे छड़ हूं न हूं सब कुछ विसारे छड़। ये मोबाइलों वगैरह नहीं ये सब जहन मां कढी छड़। सहाय छड़िया विसारे छड़िया पर कीअं कोन थी विसारे सघां कोन थी सहाय सघां। शरीफा अॼु माठ माठ तो लगी का खास गाल आहे छा न त फोन नथी लगे छा यार फोन तो लगे थी पर कॉल अटेंड नथी थी यार खणी पो फोन कजांस हर वक्त भला फोन ते वेठी हुजे छा वेहण खपे सनवर ॾिस मां बि त वेठो आहियां न ॿियो ॾींहुं आहे कॉल ही अटेंड नथी थिए दिल थी धड़के मनवर मुझी दिल थी धड़के ॿियो ॾींहुं वीचारो आशिक छा करे ॿी का टल तोखे छा आहे अनवर लगी हुजई त कल पवई
टल वरी कहिड़ी? प्यार में टलूं ऐं अटकलूं हलंदियूं आहिनि छा? अटकल सां अलाह मिले वञे, ही त यार प्यार आ। मूं वटि हिकु अटकल आहे। टियों फ़कीर खणऊं ढारे वारो, जेको दर दर ते ढारो हणे, किथे मंज़िल मिली वेंदी। ढारनि जो ज़मानो वियो अनवर, हाणे ज़मानो ॿियो आहे, ॿियो। इहो ई त मां चाहियां थो। तूं मजनू न थी, सभु कुझु त ठहे पियो आहे, रुगो हिमत कर, हिमत। मुझसे मसे आई है शबाना, तो मूंखे विसारे ई छॾियो। तोखे मुंहिंजी यादि बि न आई? तुंहिंजी यादगिरी में त आई आहियां। मां शरीफ़ सां बाग़ में मिलण वई हुयसि। हू तुंहिंजो इंतज़ार पियो करे, तूं छो कान वई आहीं? छा कयां शबाना, अम्मा जो त झेड़ो ई वधी वियो आहे। मूंखां मोबाइल बि घुरे छॾी। मां त मांदी थी मरां शबाना। ख़ुदा जे वास्ते मुंहिंजो को विलो कर।